छते त्यारी थी वई अरे छते त्यारे थे वई नूरी तजे तजे लाते आहे वावा सजन मुलाकात आहे मेरा जवारी रात आए वावा सजन मुलाकात आहे वावा सजन मुलाकात आहे ओ रात सतावी के चरप मिलिया रात सतावी के चरप मिलिया तॾहिं तवाई बात आहे बाबा सजन मुलाकात आहे मेरा जवारी रात आहे बाबा सजन मुलाकात आहे बाबा सजन मुलाकात आहे ओ सदके साईं मुबीन शाह सदके साईं मुबीन शाह सोने बेली जो दात आहे बाबा सजन मुलाकात आहे मेरा जवारी रात आहे बाबा सजन मुलाकात आहे बाबा सजन मुलाकात आहे मेरा जवारू किथे मुल्क मदनियो जो वे किथे ला मकान वा उते जल्द पहुचण मुझे मोहम्मद जो शान वा किथे मुल्क मदनियो जो वे अरेड़ा वरेड़ा वा अल्लाह सां गॾु हितां वयो ॼण हाणे गरम बिस्तर कड़ो लुॾो थे वयो वज़ूअ जो पाणी ऐं गरम बिस्तर कड़ो लुॾो थे वयो वज़ूअ जो पाणी एॾी देर आया तकड़ा असांजो ईमान वा उते जल्द पहुचण मुझे मोहम्मद जो शान वा देस बेनूरी वेस बेनूरी जबेरल पाक बेनूरी जन बेनूरी घोट बेनूरी आयो बुराक बेनूरी देस बेनूरी वेस बेनूरी जबेरल पाक बेनूरी जन बेनूरी घोट बेनूरी आयो बुराक बेनूरी जेके नूर हूंदा तन जो निरालो जहान वा उते जल्द पहुचण मुंहिंजी मोहम्मद जो शान वा खलील चोकू कले मुलेक हड़े हबीब न हूंदा नसीब जा तम मोहम्मद जा कंहिंजा नसीब न थींदा होॾे लंतरानी हेॾे मौला मेज़बान वा उते जल्द पहुचण मुंहिंजे आका जो शान वा हशर जे ॾींहुं हर कंहिंखे मिलंदो हबीब पंहिंजो पंहिंजो पसंद पंहिंजे पंहिंजे यारो नसीब पंहिंजो पंहिंजो ऐं गुलाम नबी से रोंदा
जनी खे गुमानवा उते जल्द पहुचण मोदी आका जो शानवा। मेरी मेहरबानी फ़कीर है। अस्सलाम वालेकुम सभिनी दोस्तनि खे। अस्सलाम वालेकुम। दरगाह शरीफ ते आया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह पीर जो ॻोठ विच में वरी साईं मखदूम मोहम्मद इस्माइल प्रियालवी रहमतुल्लाह अलैह जी मज़ार मुबारक ते हाज़िरी जो शरफ़ हासिल करण लाइ आयासीं। अल्हम्दुलिल्लाह ईअं साईं जन जी मज़ार ते मौजूदु आहियूं ऐं हिकिड़ो दरगाह शरीफ़ ते हाफ़िज़ नात पढ़ंदो आहे। पोइ दिलि चयो तव्हां दोस्तनि खे हुनजी नात ॿुधायूं। अल्हम्दुलिल्लाह नात पाण ॿुधी हींअर असां साईं मखदूम मोहम्मद इस्माइल प्रियालवी जी बारगाह में हाज़िर आहियूं। अल्लाह साईं असांजो हिते अचणु क़बूल फ़रमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।